नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के कश्मीर का खबर ॾींदा त कश्मीर में कोरोना वायरस सबब सूबे सिंध अंदर कश्मीर शहर में अॼु लॉकडाउन जो 7 ॾींहुं आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया ज़ीशान अली शेख पंहिंजे हिन रिपोर्ट में। हिन वक्त असीं मौजूद आहियूं कश्मीर शहर में, जिथे 7-8 ॾींहंनि खां लॉकडाउन आहे। हितों जा माण्हू जेका आहिनि ग़रीब मिसकीन ऐं रोज़ दिहाड़ी वारा माण्हू ॾाढा परेशान आहिनि। सरकार तरफ़ां जेको फंड जो ऐलान कयो वियो उहो ऐलान ई रहिजी वियो आहे। हितों जा माण्हू ॾाढा परेशान आहिनि। अचो त असां उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं था। वधीक तो 8 ॾींहं असां लॉकडाउन जे मसइले में असां घर पिया आहियूं पिया। कोई बि नुमेंदो, कोई बि छा, कोई बि पुछा पोला करण न आयो आहे। असां टैक्सी ड्राइवरूं 7-8 ॾींहं गाॾियूं बंदि आहिनि, परेशान हूं, खाइण पीअण जे लाइ ज़रूरतूं। कोई अहिड़ो मसइलो असांजो गवर्नमेंट जे तरफ़ों कांई न ॿुधो आहे। 7 ॾींहं आहे माना छा लॉकडाउन ते, त जेके माना छा रखियल असांजी माना जमा पूंजी उहा बि हाणे जेके असांजी माना छा ख़तमु थी वई आहे। ऐं हाणे त बिल्कुलु असांजी जेका माना छा हुकूमत आहिनि, वज़ीर आला साहिब बि ऐलान कयो त ग़रीब माण्हुनि खे 3000 खां 5000 ताईं माना छा ॾींदासीं। पर उहा बि हिन महिल का अहिड़ी असांजी का सार संभार माना न आहे थी। असां बि माना परेशान आहियूं। सर मज़दूर मुतासिर वॾा इलाही थी विया आहिनि, इलाही दुकान बंदि आहिनि, मज़दूर तबिको सभु घर में कारोबार बंदि आहे, वांदा वेठा आहियूं। आला अमा ताईं गुज़ारे सघूं जेको फंड जो हिसाब किताब रखियो हुन उहो पंहिंजो ॾियनि त पंहिंजो असां राशन ॾियनि त पंहिंजो असां घर। जी बिल्कुलु, असां मीडिया वारनि जा बि थोरे था आहियूं जेका लमा बालमा असांखे इन मोदी मर्द खां आगाह करे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलो त कोरोना वायरस जेको पूरी दुनिया जे अंदरि जेको हिकु वबा जी शिकिल अख़्तियार करे चुको आहे। वॾा वॾा मुल्क हिन सबबु इन बीमारी में मुब्तला थी चुका आहिनि। ऐं इटली जे अंदरि 24 घंटनि में 1000 जे लॻभॻि माण्हू फौत थी चुका आहिनि। ऐं ईरान, पाकिस्तान, हिंदुस्तान सां गॾु अक्सर जेका पंहिंजा ही ममालिक इन गिनती में मुब्तला आहिनि। हिन बीमारी ते कीअं कंट्रोल कजे, सूबे सिंध में सभु खां वधीक जेका हिन बीमारी में माण्हू मुतासिर थी चुका आहिनि। जीअं मां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो वधीक चवण हो त असांजी इमदाद कई वञे त असां पंहिंजे ॿारनि जो पेट पाले सघूं। कैमरामैन टीम सां गॾु ज़ीशान अली शेख, अवामी न्यूज़ कश्मीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।